रिपोर्ट कर रहे हैं अकबर दिलवानी। ठट्टे शहर समेत सॼे ज़िले में गैर मयारी खुर्दनी तेल जे विकिरो ते जो इंकशाफ फूड कंट्रोल अथॉरिटी मैडम नताशा हाशमानी, बथुमल भनानानी, असिस्टेंट कमिश्नर ऐजात अली हालेपोटो जो छापो दंड लागू। तफ़सील मूजिब ठट्टे शहर में गैर मयारी ऐं गैर सेहतमंद खुर्दनी तेल खुलियल नमूने विकिरो थी रहियो आहे, जंहिं ते फूड कंट्रोल अथॉरिटी वॾे गुदाम ते छापो हयो। छापे दौरान 10,000 लीटर खां वधीक गैर मयारी खुर्दनी तेल हथ कयो वियो आहे, जंहिंखे डिस्पोज कयो वियो। गुदाम जे मालिक ते 5 लख रुपया दंड भी लागू कयो वियो आहे। रिपोर्ट मूजिब नाक़िस खुर्दनी तेल जे इस्तेमाल सबब माण्हुनि में पेट जूं बीमारियूं, दिल जूं बीमारियूं ऐं रैशिस जा मसइला थी रहिया आहिनि। शहर में ज़िले जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में गैर मयारी तेल जो विकिरो ख़िलाफ़ अवाम जूं शिकायतूं मुसलसल वधी रहियूं आहिनि, जंहिं ते फूड कंट्रोल अथॉरिटी के अहिड़ो क़दम खणण जी हिदायत कई वई आहे। फूड कंट्रोल अथॉरिटी जे अमलदारनि मैडम नताशा हाशमानी, पथुमल भनानाणी ऐं असिस्टेंट कमिश्नर ऐजाद अली हालेपोटो जो चवणु आहे त अवाम जी सिहत जे तहफ़ुज़ लाइ गैर मयारी शयुनि ख़िलाफ़ कार्रवाइयूं जारी रहंदियूं।